दोस्तों तकरार ड्रामे जे नेक्स्ट एपिसोड में मीर ऐं मूसा बिल्कुलु दोस्तों पुलिस जे हथ चढ़ी चुका आहिनि। तव्हां ॾिठो आहे इहे गिरफ़्तार थी वेंदा ऐं ॿिन्हिनि सां हालत थींदी, या वरी इहो पुलिस वारो इन्हनि खां गोलियूं खाई मूसा ऐं दरिया ख़ान खां जेको आहे ज़ख़्मी थी ऐं मूसा ऐं दरिया ख़ान घेरो टोड़ाए वेंदा, या वरी इहे पुलिस वारा मूसा ऐं दरिया ख़ान खे गिरफ़्तार करे वञी जेल में विझंदा। छा अचण वारी क़िस्त में जेको मीर आहे उहो वक़्त जे साम्हूं अची वेंदो आहे ऐं वक़्त ऐं मीर वरी हिक ॿिए ते फायरिंग कंदा आहिनि, या बख्शल वरी दोस्तों नवाब खान जे माण्हुनि जे हथे चढ़ी वेंदो आहे, या सिजावल वरी इन्हनि जी मदद कंदो। बिल्कुलु दोस्तों सॼी अपडेट ॾींदासीं इन वीडियो में, इन खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे कहाणी सम्झ में अचे। थी सघे त शायदि खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेका क़िस्त अचण वारी आहे, मीर ऐं मूसा त पुलिस जे साम्हूं अची वेंदा, सॉरी दरिया ख़ान ऐं मूसा पुलिस जे साम्हूं अची वेंदा ऐं पुलिस इन्हनि जो रस्तो रोके वठंदी, लेकिन हीअ हितां भॼण जी कोशिशि कंदा पूरी ऐं इन्हनि खे जेको आहे भॼाइण में थी सघे तो बख्शल अची मदद करे, या मीर अची उते पुॼे। मीर पाण ज़ख़्मी आहे ऐं जेको आहे पुलिस बि इन्हनि खे सुखियो कोन छॾींदी दरिया ख़ान ऐं मूसा खे। ऐं नवाब खान पूरी चाल खेली चुको आहे। नवाब खान जी इहा ई आहे त उनखे नोटिस भी कोर्ट जो मिली चुको आहे ज़ाल जे तलाक जे लाइ। ऐं दोस्तों हाणे शेर अली भी परेशान आहे पप्पू जे लाइ, सिजावल भी नवाब खान भी। तव्हां परेशान हूंदो त इहो पप्पू केरु आख़िर कंहिंजो माण्हू आहे? दोस्तों इहो सिजावल जो त दुश्मन आहे, लेकिन नवाब खान जो छाड़तो आहे, ऐं ॿियो वरी शेर अली जो भी इहो ख़ासि माण्हू आहे। इन्हनि जो हाणे इन शइ ते भी जहिड़ो अॻिते भलो स्टार्ट थियण वारो आहे। इहे हिक ॿिए खे ज़लील करण जे लाइ सभु कुझु कंदा। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, ॿी अपडेट ॿी वीडियो में ॾींदासीं। सिन टीवी जो प्रोडक्शन आहे मोहब्बतुनि जो माग, उन में मां अची रही आहियां। ऐं जीअं तव्हां उन कैरेक्टर खे पसंदि कयो, इन खे बि लाइक कजो, पसंदि कजो, ॾिसी ऐं पंहिंजी राय जो बि पंहिंजी राय खां बि आगाह कजो। ऐं हीअ जेको चैनल आहे मुंहिंजे भाउ जो आहे, असांजो तमामु सुठो प्यारो भाउ आहे, पंहिंजी सुठी महिनत कंदो रहे थो, शाहिद खोसो, ऐं तव्हांजे लाइ सुठा सुठा व्लॉग्स ठाहे थो। सो तव्हां हिन जे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं सुठा सुठा कमेंट्स कयो। महिरबानी।